अस्सलाम वालेकुम, मुंहिंजो नालो अली असगर आहे। तव्हां मुंहिंजो मैथ एंड मैथ सिंधी यूट्यूब चैनल ॾिसी रहिया आहियो। हिन लेक्चर में असीं 10वीं क्लास जी एक्सरसाइज 3.7 11वीं क्लास जी एक्सरसाइज 3.7 जा प्रॉब्लम सॉल्व कंदासीं। पहिरियों प्रॉब्लम आहे द सम ऑफ स्क्वायर ऑफ अ सर्टेन पॉजिटिव इंटीजर एंड 6 times the integer is 16. Determine the integers. जोड़ कंहिंजो स्क्वायर जो इंटीजर जो स्क्वायर ऐं उनजो 6 टाइम्स आंसर आहे 16 त ॿुधायो उहो इंटीजर कहिड़ो थींदो। फर्ज़ कयो त एक्स इंटीजर आहे ऐं सवाल मूजिब एक्स जो स्क्वायर इंटीजर जो स्क्वायर ऐं इन जी शहूण 6 टाइम्स बराबर था थियनि 16 जे। कंडीशन असीं लिखी छॾीसीं। 16 हेॾां पॉज़िटिव आहे, राइट लेफ्ट साइड ते ईंदो त नेगेटिव थी वेंदो। एक्स स्क्वायर प्लस 6x माइनस 16 इक्वल टू 0। हिनखे हाणे सोल्व कंदासीं। ज़रब मल्टीप्लाई कयूं त 16 थियनि ऐं एड कयूं त जोड़ कयूं त प्लस 6 थियनि। इन जा फैक्टर्स असीं मालूम कंदासीं त असांखे फैक्टर्स मिलिया x माइनस 2 x प्लस 8। हाणे या त x जो वैल्यू x माइनस 2 इक्वल टू 0 आहे या x प्लस 2 इक्वल टू 0 आहे, तंहिंजे करे प्रोडक्ट 0 जे बराबर थी थिए। x पहिरें में हिन में x जो वैल्यू 2 मिलंदो, माइनस आहे प्लस थी वेंदो राइट साइड, ऐं हिते x जो वैल्यू माइनस 8 मिलंदो। असांखे रिक्वायर्ड इंटीजर जेको आहे उहो पॉज़िटिव इंटीजर आहे, तंहिंजे करे पॉज़िटिव इंटीजर इज़ रिक्वायर्ड, तंहिंजे करे आंसर x बराबर 2 जे आहे। तव्हां प्रूव बि करे सघो था। इंटीजर जो स्क्वायर कयो, 2 जो स्क्वायर घणो थींदो 4, 2 खे शहूण कयो, 4 शहूण माना 12 थींदो, 12 ऐं 4 16 आंसर थी वियो, सेटिस्फाई थी वियो। क्वेश्चन 2 आहे प्रोडक्ट ऑफ अ सर्टेन नेगेटिव इंटीजर certain negative integer less 1, certain negative integer less 1 and 3 times this number less 2, 3 times this number less 2 is 14। कंडीशन मुताबिक असीं सेट कयोसीं लेट एक्स उहो नेगेटिव नंबर आहे। अकॉर्डिंग टू क्वेश्चन असीं ही स्टेटमेंट ठाहे छॾीसीं त नेगेटिव नंबर मां हिकु घटि ऐं 3 मां 2 घटि ॿिन्ही प्रोडक्ट कयूं त आंसर 14 थो अचे। हिनखे वधीक सोल्व कंदासीं, ही मल्टीप्लाई कंदासीं, मल्टीप्लाई कयोसीं ही आंसर आयो। हिन जा हाणे फैक्टर्स मालूम कंदासीं। मल्टीप्लाई कयूं ज़रब कयूं त माइनस 36 अचे ऐं जोड़ कयूं त माइनस 5 अचे। इन जा असीं फैक्टर्स मालूम कयासीं फैक्टर वारे तरीक़े सां। असांखे ही 2 फैक्टर मिलिया 3x प्लस 4 x माइनस 3। हिनखे वधीक सोल्व कंदासीं, हिकु x जो वैल्यू 3 मिलंदो ऐं ॿियो 3x प्लस 4 इक्वल टू 0, ॿियो x जो वैल्यू मिलंदो माइनस 4/3, छो त 4 हिते पॉज़िटिव आहे, राइट साइड नेगेटिव थींदो ऐं ही 3 डिवाइड में थींदो। रिक्वायर्ड नंबर नेगेटिव आहे, तंहिंजे करे आंसर थी वियो माइनस 4/3। क्वेश्चन नंबर 3, ईच ऑफ द 3 कॉन्जिक्यूटिव नंबर, 3 कॉन्जिक्यूटिव इंटीजर आहिनि, उन्हनि खे स्क्वायर कजे ऐं सम कजे त रिज़ल्ट 50 थी अचे, त उहे कहिड़ा कॉन्जिक्यूटिव इंटीजर आहिनि। नोट यादि रखणु खपे त अगरि नंबर कॉन्जिक्यूटिव हुजनि इंटीजर त उन्हनि जो ही ठहंदो आहे x प्लस 1 x प्लस 2 x प्लस 3 x प्लस 4, ईअं कॉन्जिक्यूटिव इंटीजर्स थी वेंदा आहिनि। अगरि इवन कॉन्जिक्यूटिव इंटीजर हुजनि त 2x 2 कंहिंसां बि मल्टीप्लाई कबो उहो इवन थी वेंदो। 2x प्लस 2 2x प्लस 4 2x प्लस 6 कॉन्जिक्यूटिव इंटीजर ईअं लिखबा। अगरि आठ इंटीजर हुजनि त 2x प्लस 1 ॿधी में हिकु जोड़ कबो त 21 थी वेंदो, वरी 3 जोड़ कबो 5 जोड़ 2x प्लस 1 2x प्लस 3 2x प्लस 5, ऑड इंटीजर ईअं हूंदा आहिनि। इहो हाणे असीं सोल्व था कयूं क्वेश्चन। फर्ज़ कयो त x प्लस 1 x प्लस 2 3 इंटीजर आहिनि ऐं टिनी जे स्क्वायर जो जोड़ 50 आहे, ही कंडीशन जे मुताबिक़। ऐं हिनखे वधीक हाणे सोल्व कंदासीं, ही स्क्वायर कयोसीं, ही बि स्क्वायर कयोसीं ऐं ही बि स्क्वायर कयोसीं, ही मिली विया। हिननि खे सभिनी खे एड कयोसीं, 3x स्क्वायर प्लस 6x प्लस 5 बराबर 50 जा। 50 खे अगरि लेफ्ट साइड से खणी ईंदासीं नेगेटिव थी वेंदो, ठीकु। ऐं हिन मां 3 कॉमन कढी डिवाइड करे छॾींदासीं परी साइड, 3 कॉमन हिन मां कढियोसीं त थी वियो x स्क्वायर प्लस 2x माइनस 15। वधीक हिनखे सोल्व कंदासीं, एक्स स्क्वायर प्लस 5x, ही 3 जेके आहिनि इहे ख़तम थी विया, डिवाइड थी विया। एक्स स्क्वायर प्लस 5x माइनस हिन जा फैक्टर्स मालूम कयासीं, फैक्टर असांखे ही मिलिया। हिननि ॿिन्ही खे सोल्व कंदासीं असां त x जो वैल्यू हिकिड़ो 3 मिलंदो, ॿियो माइनस 5 मिलंदो। त पहिरियां नंबर आहिनि 3 4 5, 3 4 5 कॉन्जिक्यूटिव 3 इहे नंबर आहिनि ऐं नेगेटिव माइनस 5 4 3 इहे आंसर थी विया। ॿई सही, नेगेटिव नंबर बि पॉज़िटिव बि।